दिल्ली दूर अस्त मतलब हासिल करण में अञा देर आहे। चवन था त शहनशाह जहांगीर हिकिड़ो तमाम तेज़ रफ़्तार कासिद कंहिं ख़ास ज़रूरी कम लाइ मलका नूर जहान ॾांहुं लाहौर खां दहली रवानो कयो। उहो कासिद अहिड़ो त तेज़ रफ़्तार हो जो उन जहिड़ा के थोरा माण्हू पैदा थिया हूंदा। हुन बादशाह खे चयो त आउं हिक ॾींहं में दहली पहुची वेंदुसि ऐं ॿिए ॾींहुं वापसि साईं जन वटि पहुची वेंदुसि। हलंदो हलंदो जॾहिं अची दहलीअ खे वेझो पहुतो तॾहिं रस्ते तां ईंदड़ हिक पोड़ीअ खां पुछाईं त हितां दहली केतिरो परे आहे। पोड़ीअ चयसि त खुदा न करे दहली दूर, मगर कासिद उन जो मतलब समझो त अञा दहली परे आहे। इन करे उते ई दिल शिकस्तो थी मरी वियो। बादशाह खे जॾहिं इहा ख़बर पई तॾहिं ॾाढो अरमान थियुसि ऐं संदसि तेज़ रफ़्तारीअ जो क़दुरु कंदे संदसि क़बर ते आलीशान इमारत अॾियाई जा दहलीअ खां 10 मैलनि जे पंध ते आहे ऐं उहा अॼु बि उते मौजूदु आहे ऐं पैलक जे मुक़बरे जे नाले सां मशहूर आहे। उन इमारत जे ठहण जो साल 1133 हिजरी बमुताबिक़ 1720 ईस्वी आहे। दोस्तो हीअ ॼाण अव्हां खे पसंदि आई हुजे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूर कजो।